ओम शांति। अॼु जी मुरली तारीख़ है 27/2/2026। मिठा मिठा बाप दादा चवनि मिठी मिठी ॿार हिन कब्रिस्तान खे परिस्तान ठाहियो था। इन करे तव्हांखे हिन पुराणी दुनिया कब्रिस्तान सां पूरो वैराग्य हुजणो खपे। बेहद जो बाबा पंहिंजे रूहानी ॿारनि जो वंडरफुल सर्वेंट आहिनि। कीअं उतरा बाबा चईंदा आहिनि ॿार मां तव्हांजो धोबी बि आहियां। तव्हां ॿारनि जे त सॼी दुनिया जे छी गंदा वस्त्र सेकेंड में साफ़ करे ॾींदो आहे। आत्मा रूपी वस्त्र स्वच्छ थियण सां शरीर बि शुद्ध थी वेंदो। एॾो वंडरफुल सर्वेंट आहिनि बाबा जो मनमना भव जे छू मंत्र सां सभिनि खे सेकेंड में साफ़ करे ॾींदा आहिनि। ओम शांति। ओम शांति जो अर्थ ॿारनि खे बाबा सम्झायो आहे। अहम आत्मा जो स्वधर्म शांत। ओम शांति धाम वञण जे लाइ पुरुषार्थ न करणो पवंदो आहे। आत्मा स्वयं शांत स्वरूप आहे, शांति धाम में रहण वारी। हाँ, थोरो समय शांत रही सघंदी आहे। आत्मा चईंदी आहे मां कर्मेंद्रियनि जे बोझ सां थकी वई आहियां। मां पंहिंजे स्वधर्म में टिकां थी। शरीर सां अलॻि थी वेंदमि, परंतु कर्म त करणो ई आहे न। शांति में केसिताईं वेठा रहंदा। आत्मा चईंदी आहे असां शांति देश जा रहवासी आहियूं। सिर्फ़ु हिते शरीर में अचण सां टोकी थींदा आहियूं। अहम आत्मा अविनाशी, मम शरीर विनाशी। आत्मा पावन ऐं पतित ठहींदी आहे। सत्युग में 5 तत्व बि सतो प्रधान हूंदा आहिनि। हिते 5 तत्व बि तमो प्रधान आहिनि। सोने में खाद पइण सां सोनो पतित थी वेंदो आहे। पोइ उन्हनि खे साफ़ करण लाइ सोने खे आग में विझिबो आहे। इन जो नाम ई आहे योग अग्नि। दुनिया में त अनेक प्रकार जे हठ योग आदि सिखलाईंदा आहिनि। उन्हनि खे योग अग्नि न चइबो आहे। योग अग्नि इहा आहे जंहिंसां आत्मा में जो पाप आहिनि उहे जलदा आहिनि। आत्मा खे पतित खां पावन ठाहिण वारो परम पिता परमात्मा आहे। सॾ बि कंदा आहिनि हे पतित पावन अचो। ड्रामा प्लान अनुसार सभिनि खे पतित तमो प्रधान ठहिणो ई आहे। ये झाड़ आहे, इन जो बीज रूप मथे में आहे। बाबा खे जॾहिं सॾ कंदा आहिनि बुद्धि हली वेंदी आहे परम धाम, जंहिंसां तव्हां स्वर्ग वरसो वठंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि बुद्धि हली वेंदी आहे जंहिंसां तव्हां वरसो वठो था, जो हाणे हेठि आहे। सो साकार में शिव बाबा डायरेक्ट हेठि आया हुया। मतिलबु जीअं ज्ञान सूर्य हेठि धरती ते अवतरित थिया हुया साकार शरीर में। चईंदा आहिनि मूंखे अचिणो पवंदो आहे। मनुष्य सृष्टि जो जाड़ आहे अनेक वैरायटी धर्मनि जो। हाणे उहे तमो प्रधान पतित आहिनि, जर्जरीभूत अवस्था खे पाइनि था न। बाबा बि ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि सत्युग में देवता आहियूं, कलयुग में असुर आहियूं। बाक़ी असुर ऐं देवताउनि जी लड़ाई लॻी न हूंदी। तव्हां हिन आसुरी 5 विकारनि ते योग बल सां जीत पाईंदा आहियो। बाक़ी कोई हिंसक लड़ाई जी त हिते ॻाल्हि ई न आहे। तव्हां कोई बि प्रकार सां हिंसा न कंदा आहियो, है न। कॾहिं कंहिंखे हथ बि न लॻाईंदा आहियो। मतिलबु ईअं हिंसक वृत्ति सां पंहिंजे बचाव जे लाइ करे सघंदा आहियो।
भई कोई तव्हांखे मारे या कोई कुतो पुठियां पए या कोई जानवर आहे त हुनखे हटाइण लाइ त कंदव न कुझु असांजी कोई हिंसक वृत्ति थोरी आहे। तव्हां डबल हिंसक आहियो। काम कटारी हलाइण ई सभिनि खां वॾो पाप आहे, अननेसेसरी। हाणे ॾिसो काम विकार सां माण्हू ॿार पैदा कंदा आहिनि, हुन खां पोइ अगरि इंसान ईअं कर्म करे थो, इहा सभिनि खां वॾी हिंसा आहे। बाप चईंदा आहिनि ई काम कटारी आदि मध्य अंत दुख ॾींदी आहे, विकार में न वञिणो खपे। देवताउनि जे अॻियां महिमा ॻाईंदा आहियूं न, तव्हां सर्वगुण संपन्न आहियो। आत्मा चईंदी आहे असां पदत ठहिया आहियूं, तॾहिं त सॾु कंदा आहिनि हे पदत पावन अचो। जॾहिं पावन आहिनि तॾहिं त कोई सॾु न कंदो आहे, उन्हनि खे स्वर्ग चइबो आहे। हिते त साधु संत आदि केतिरा धुन लॻाईंदा आहिनि, हे पतित पावन सीताराम। बाबा चईंदा आहिनि हिन समय सॼी दुनिया पतित आहे, हिन में बि कंहिंजो दोष न आहे। ये ड्रामो ठहियल आहे। जेसि ताईं मां अचां इन्हनि खे पंहिंजो पाठ वॼाइणो ई आहे। ज्ञान भक्ति पोआ वैराग्य। पुराणी दुनिया जो वैराग्य आहे न, यह आहे बेहद जो वैराग्य, उन्हनि जो आहे हद जो वैराग्य। तव्हां ॼाणंदा आहियो ये पुराणी दुनिया हाणे ख़त्म थियणी आहे। नयो घर ठाहींदा आहियूं त पुराणे घर सां वैराग्य थी वेंदो आहे न। बेहद जो बाप चईंदा आहिनि हाणे तव्हांखे स्वर्ग रूपी घर ठाहे करे ॾींदो। हाणे त नर्क आहे न, स्वर्ग आहे नई दुनिया, नर्क आहे पुराणी दुनिया। हाणे पुराणी दुनिया में रही असां नई दुनिया ठाहियूं था। पुराणे कब्रिस्तान में असां परिस्तान ठाहींदासीं। इहा जमुना जो कंठो हूंदो, हिन ते महल ठहींदा। इहे ई दिल्ली जमुना नदी आहे न, नदी हूंदी। बाक़ी इहे जो ॾेखारींदा आहिनि पांडवनि जा किला हुया, इहे सभु दंत कथायूं आहिनि। ड्रामा प्लान अनुसार ज़रूरु पोइ इहे ठहींदो, जंहिंसां तव्हां यज्ञ तप दान आदि कंदा आया आहियो। जीअं तव्हां यज्ञ तप दान आदि कंदा आया आहियो, पोइ बि करिणो हूंदो आहे। पहिरियों तव्हां शिव जी भक्ति कंदा आहियो, फस्ट क्लास मंदरु ठाहींदा आहियो, उनखे व्यभिचारी भक्ति चइबी आहे। पहिरियों तव्हां शिव जी भक्ति कंदा आहियो, फस्ट क्लास मंदरु ठाहींदा आहियो। बाबा चवनि था त हिक जी भक्ति करणु मतिलबु, बाबा चईंदा आहिनि न हिक जी भक्ति, जेसि असां हिक जी भक्ति कंदा आहियूं त मतिलबु अव्यभिचारी भक्ति। जॾहिं ज्यादा ॼणनि जी भक्ति शुरू कंदा आहियूं त व्यभिचारी शुरू थी वेंदी आहे। हाणे तव्हां ज्ञान मार्ग में आहियो, इहा आहे अव्यभिचारी ज्ञान। छोकी असां हिक सां ई ॿुधूं था न, त हिकु ई शिव बाबा सां ॿुधंदा आहियूं न। जंहिंजी पहिरियों तव्हां भक्ति शुरू कई हुन समय ॿियो धर्म हूंदो न आहे, तव्हां ई हूंदा आहियो। तव्हां ॾाढा सुखी रहंदा आहियो। देवता धर्म ॾाढो सुख ॾियण वारो आहे, नाम वठण सां ई मुख मिठो थी वेंदो आहे। त तव्हां हिकु बाप सां ई ज्ञान ॿुधंदा आहियो। बाबा चईंदा आहिनि ॿियो कोई सां न ॿुधो, इहा तव्हांजो अव्यभिचारी ज्ञान आहे। बेहद जे बाप जा तव्हां ठहिया आहियो, बाबा सां ई वरसो मिलंदो।
नंबरवार पुरुषार्थ अनुसार। बाबा भी थोड़े समय जे लाइ साकार में आया आहिनि। चईंदा आहिनि मूंखे ई तव्हां ॿारनि खे ज्ञान ॾियणो, मुंहिंजो स्थाई शरीर न आहे, मां हिन में प्रवेश कंदो आहे। शिव जयंती सां पुछट गीता जयंती थी वेंदी आहे। उन सां ई ज्ञान शुरू करे ॾींदा आहिनि। ये रूहानी विद्या तव्हांजी सुप्रीम रूह ई ॾींदा आहिनि। ये रूहानी विद्या असांखे सुप्रीम रूह ई ॾींदा आहिनि। त शिव जयंती शिव बाबा आया, पोइ फटाफट ज्ञान शुरू करे छॾियईं बाबा, त गीता जयंती शुरू थी वई। ये रूहानी विद्या सुप्रीम रूह ई ॿुधाईंदा आहिनि। में पाणी जी कोई ॻाल्हि कोन्हे, पाणी खे थोरी ज्ञान चईंदासीं। पतित सां पावन, ज्ञान सां पतित खां पावन त ज्ञान सां ई ठाहींदा आहियूं न, पाणी सां थोरी पावन ठाहींदो। नदियूं त सॼी दुनिया में ई आहिनि। ये त ज्ञान सागर बाबा ईंदा आहिनि, इन्हनि में प्रवेश करे असांखे नॉलेज ॿुधाईंदा आहिनि। हिते जॾहिं कोई मरंदा आहिनि त मुख में गंगा जल विझंदा आहिनि। सम्झंदा आहिनि कि जल आहे ई पतित खां पावन ठाहिण वारो, त स्वर्ग में हली वेंदासीं। पावन ठाहिण वारो आहे त स्वर्ग में हली वेंदासीं। हिते बि गौमुख ते वेंदा आहिनि। वास्तव में गौमुख तव्हां चैतन्य आहियो। असां चैतन्य गऊ जो मुख आहियूं। शिव बाबा जो तव्हांजे मुख में ज्ञान अमृत निकिरंदो आहे, तव्हांजे मुख सां। गऊ सां दूध मिलंदो आहे, पाणी जी त ॻाल्हि न आहे। हिते बि तव्हांखे पतो पियो आहे न, तव्हां ॼाणंदा आहियो ड्रामा में जो हिकु बार थी वियो, उहो 5000 वर्ष पोइ वापसि हूबहू रिपीट थींदो। ये बाबा वेई सम्झाईंदा आहिनि, जो सभिनि जो सदगति दाता आहे। हाणे त सभु दुर्गति में आहिनि। अॻियां तव्हां न ॼाणंदा आहियो कि रावण खे छो जलाईंदा आहिनि। हाणे त सम्झंदा आहियो कि बेहद जो दशहरो होली छो मल्हाईंदा आहिनि। सॼी सृष्टि ते रावण जो राज्य आहे। सॼी जो पृथ्वी आहे, ये हिकु लंका आहे। रावण कोई हद में न रहंदो आहे, भटकंदो रहंदो। रावण जो राज्य सॼी दुनिया में आहे न, हुनजो कोई ठिकानो न आहे। तुंहिंजे शिव बाबा जो त कोई ठिकानो त आहे न। रावण त ईअं भटकंदो रहंदो आहे, कोई ठिकानो न आहे हुनजो। भक्ति भी अधु कलाक हलंदी आहे न। पहिरियों हूंदी आहे अव्यभिचारी भक्ति, पोइ हूंदी आहे व्यभिचारी भक्ति। दशहरो, रक्षाबंधन, होली, दिवाली आदि ये सभु हाणे जा त्योहार आहिनि। शिव जयंती खां पोइ हूंदी आहे श्री कृष्ण जयंती। हाणे श्री कृष्णपुरी स्थापना थींदी आहे। अॼु कंसपुरी आहे, कल्ह कृष्णपुरी आहे। सोचो कंसपुरी में शिव बाबा ईंदा आहिनि, कृष्णपुरी में हीअं न ईंदा आहिनि। श्री कृष्ण थोड़ी हिते थी सघंदा आहिनि। हाँ, श्री कृष्ण जी आत्मा आहे, परंतु ओड़ा गुण, ओड़ी शक्ति हाणे धारण थी करे। श्री कृष्ण थोड़ी हिते अची सघंदा। श्री कृष्ण जन्म वठंदा ई आहिनि सत्युग में। उहा आहे फर्स्ट क्लास प्रिंस। स्कूल में पढ़णु वेंदा आहिनि। जॾहिं हुते वॾो थींदो तॾहिं गद्दी जो मालिक ठहींदो। बाक़ी रासलीला आदि उहो त आपस में ख़ुशी मनाईंदा हूंदा। बाक़ी श्री कृष्ण कंहिंखे उहे ज्ञान थोड़ी ॿुधाईंदा।
ये थोड़ी थी सघंदो त खेल पाल कंदा रहंदा आहिनि सभु। सॼी महिमा हिकु शिव बाबा जी ई आहे जो पतितनि खे पावन ठाहींदा आहिनि। सॼी महिमा हिकु शिव बाबा जी आहे न। कीअं बाबा आत्माउनि खे पावन ठाहींदा आहिनि। ॾिसो शिव बाबा में शक्ति आहे हिन काम विकार खे, सभु विकारनि खे हिन दुनिया सां भॼाइण जी, हर आत्मा खे हर विकार सां मुक्त करण जी। घर गृहस्थी में जो पति पत्नी पवित्र रहंदा आहिनि न, दृष्टि वृत्ति हिकदमि शुद्ध, ये ॾाढी वॾी ॻाल्हि आहे। सन्यासियुनि जी एतिरी उहो पंहिंजो सभु कुझु छॾे छॾींदा आहिनि त बि उन्हनि खे ज्ञान त हूंदो आहे। हिते त बाबा हिकदमि अपवित्रता हर विकार जी अविद्या जी स्टेज थी वेंदी आहे, हिकदमि फ़रिश्तो ठाहे छॾींदा आहिनि। पोइ शरीर छॾंदासीं, फ़रिश्तो परफेक्ट ठही वेंदासीं त पोइ शरीर छॾे पोइ वापसि सत्य की दुनिया में देवता ईंदासीं, छोकी देवताउनि खे विकारनि जी अविद्या हूंदी आहे। त हाणे असांखे उहा बहुत काल उहा स्टेज हुजणी खपे। तव्हां कोई वॾा ऑफिसर खे सम्झायो त चवंदा तव्हां राइट चवंदा आहियो, परंतु उहो ॿिए कंहिंखे ॿुधाए न सघंदा, उन्हनि जी ॻाल्हि कोई ॿुधंदो ई न। बीके ठहिया ऐं सभु चवंदा इन्हनि ते जादू लॻी वियो। बीके जो नाम ॿुधियो बसि, मतिलबु उहो माण्हू हीअं चवंदा। छोकी असांखे त यादि असांजा बाबा जो परिचय ॾेई करे बाबा चवंदा आहिनि त माण्हू बाबा जो नाम ॿुधंदा आहिनि। ऐं उहे अगरि ईअं ई ज्ञान ॿुधाईंदा त थोरी ॿुधंदा। उहे चवंदा हिननि खे बीके जो जादू लॻी वियो आहे। थोरो कंहिंखे ज्ञान ॾियो त चई ॾींदा आहिनि बीके जादू लॻाईंदी आहे। बसि इहे त सवाइ पंहिंजे दादा जे ॿिए कंहिंखे मञंदी ई न, भक्ति आदि कुझु न कंदियूं आहिनि। बाबा त चवंदा आहिनि कंहिंखे मना न करो की भक्ति न करो, आपे ई हुननि जी भक्ति छुटी वेंदी। तव्हां भक्ति छॾंदा आहियो, विकार छॾंदा आहियो त हिन ते माण्हू हंगामो कंदा आहिनि। बाबा चयो आहे मां रुद्र ज्ञान ॾेई करे रचंदो आहे। हिन में आसुरी संप्रदाय जा विघ्न पवंदा आहिनि। इहो शिव बाबा जो बेहद यज्ञ आहे जंहिंमें मनुष्य सां देवता ठहींदा आहिनि। ॻायल बि आहे ज्ञान यज्ञ सां विनाश ज्वाला प्रज्वलित थी। जॾहिं पुरानी दुनिया विनाश थिए तॾहिं त असां नई दुनिया में राज्य कंदासीं न। मनुष्य चवंदा आहिनि, असां चवंदा आहियूं शांती थिए, बीके चवंदी आहे विनाश थिए। बाबा सम्झाईंदा आहिनि हीअ सॼी पुराणी दुनिया आहे, हिन ज्ञान यज्ञ में स्वाहा थी वेंदी। हिन पुराणी दुनिया खे आग लॻणी आहे, नेचुरल क्लैमिटीज़ बि ईंदियूं, विनाश त थियणो ई आहे। 700 मुआफ़िक़ सभु मनुष्य पीसी करे ख़तमु थी वेंदा, बाक़ी आत्मायूं बची वेंदियूं। ये तो कोई सम्झी न सघंदा आहिनि। आत्मा अविनाशी आहे। हाणे इहा बेहद जी होलिका थियणी आहे जंहिंमें सभु शरीर ख़तमु थी वेंदा। सरसों बि पीसंदा आहियूं त सभु ख़तमु थी वेंदी आहे, बाक़ी तेल मिलंदो आहे, है न। ऐं उन्हनि खे झाड़ वग़ैरह में कढो त नंढा नंढा धाणा मिलंदा आहिनि। बाक़ी आत्मायूं पवित्र ठही हली वेंदियूं परम धाम। सरसों काली हूंदी आहे, आत्मायूं चमकदियूं सितारो जीअं वेंदियूं। आग में चीज शुद्ध थी वेंदी आहे न। हवन कंदा आहिनि शुद्धता जे लाइ। उहे सभु जिस्मानी ॻाल्हियूं आहिनि। हाणे त सॼी दुनिया स्वाहा थियणी आहे। विनाश खां पहिरियों जॾहिं स्थापना त थियणी आहे। कंहिंखे बि सम्झायो त पहिरियों जो स्थापना थिए थी पोइ विनाश थींदो। ब्रह्मा द्वारा स्थापना, प्रजापिता ब्रह्मा त मशहूरु आहे न। शिव बाबा ब्रह्मा द्वारा सूर्यवंशी ऐं चंद्रवंशी घरानो स्थापना करनि था। जॾहिं पूरो स्थापना थी वेंदो तॾहिं सभु आत्मायूं मच्छर सदृश मथे हली वेंदियूं। बाबा चवनि था आदि देवी जगदम्बा जा बि लाखों मंदिर आहिनि।
केतिरा मीरा लगता आहिनि। तव्हां आहियो जगदम्बा जा ॿार, ज्ञान ज्ञानेश्वरी, पोइ ठाहींदा आहियो राज राजेश्वरी। तव्हां ॾाढो धनवान ठहींदा आहियो, पोइ भक्ति में लक्ष्मी खां दीपमाला ते विनाशी धन मांगदा आहिनि। हिते त सभु कुझु मिली वेंदो आहे न। आयुष्मान भव, पुत्रवान भव। तव्हां ॼाणदा असांजी आयु 150 वर्ष जी रहंदी। 150 वर्ष एॾो असां जींदासीं। बाबा चईंदा आहिनि जेतिरो योग लॻायो ओतिरी आयु वॾी थींदी रहंदी। मतिलबु ओतिरो जल्दी असां ईंदासीं। तव्हां ईश्वर सां योग लॻाए करे योगेश्वर ठहींदा आहियो। असां ईश्वर सां योग लॻाए करे योगेश्वर ठहींदा आहियूं। पोइ हाणे योगेश्वर थींदासीं, पोइ राज राजेश्वर थींदासीं। मनुष्य त भोगेश्वर आहिनि। चईंदा आहिनि विकारी, चइबो बि आहे न विकारी मूत पतीले कपिड़े धोए। बाबा चईंदा आहिनि मूंखे धोबी बि चईंदा आहिनि। मां सभु आत्माउनि खे अची करे साफ़ु कंदो आहियां। सभी आत्माऊं जॾहिं शुद्ध थी वेंदियूं आहिनि त मथे वेठी वेंदियूं आहिनि। पोइ जॾहिं उहे हेठि ईंदियूं आहिनि त उन्हनि खे नयो शुद्ध शरीर मिलंदो आहे। बाबा चईंदा आहिनि मां सेकेंड में सॼी दुनिया जा कपिड़ा साफ़ु करे वठंदो आहियां। बाबा चई आत्मा शुद्ध थी वई त तत्व बि सतो प्रधान थी वेंदा। सिर्फ़ु मनमना भव थियण सां आत्मा और शरीर ॿई पवित्र थी वेंदा, छू मंतर थी वेंदो आहे। सेकेंड में जीवन मुक्ति आहे न। केतिरो सहज उपाय आहे। बाबा खे यादि करो त सभु पावन थी वेंदा। बाबा त चाहिनि त हिकु सेकेंड में सॼी दुनिया खे हाणे पावन करे सघंदा आहिनि। हलंदे फिरदे सिर्फ़ु बाप खे यादि करो। ॿियो जरा बि तकलीफ़ तव्हांखे न ॾींदो आहे। सिर्फ़ु यादि करिणो आहे। हाणे तव्हांजी हिकु हिकु सेकेंड में चढ़ती कला थींदी आहे न। बाबा चईंदा आहिनि मां तव्हां ॿारनि जो सर्वेंट ठही आयो आहियां। तव्हां मूंखे सॾु कयो आहे, हे पतित पावन अचो, अची करे असांखे पावन ठाहियो। अच्छा ॿार आयो आहे त सर्वेंट थिया न बाबा। बाबा त असांजा बाप आहिनि, टीचर आहिनि, सतगुरू आहिनि, साजन आहिनि न। शिव साजन, शिव जी असां शक्ति आहियूं। असांजा बेस्ट फ्रेंड आहिनि, असांजा डॉक्टर आहिनि। हे त बाबा निरंकारी थी करे चईंदा आहिनि कि मां तव्हांजो सर्वेंट आहियां। ॾिसो बाबा इहे बि असांखे सेखारींदा आहिनि कि एॾो वॾो भॻवानु चए थो मां तव्हांजो सर्वेंट आहियां। जॾहिं तव्हां ॾाढा पतित थी वेंदा आहियो तॾहिं ज़ोर सां चिलाईंदा आहियो हाणे मां आयो आहियां। मां कल्प अची करे तव्हां ॿारनि खे इहे मंत्र ॾींदो आहे, मूंखे यादि करो त पावन ठही वेंदो। मनमना भव जो अर्थ बि आहे न। मनमना भव मध्याजी भव अर्थात बाप खे यादि करो त विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदा। बाप खे यादि करो त तव्हां विष्णुपुरी जा मालिक ठही वेंदा। मनमना भव त मध्याजी भव थी वेंदा। तव्हां आया आहियो विष्णुपुरी जो राज्य वठणु। रावणपुरी खां पोइ थींदी आहे विष्णुपुरी, कंसपुरी खां पोइ थींदी आहे कृष्णपुरी। केतिरो सहज सम्झाइबो आहे। बाबा चईंदा आहिनि हिन पुराणी दुनिया सां ममत्व मिटाए ॾियो। हाणे असां 84 जन्म पूरा कया। इहे पुराणो चोलो छॾे करे असां वेंदासीं नई दुनिया में। यादि सां ई तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। एतिरी हिमत करणी खपे, है न। घड़ी घड़ी बाबा चईंदा न हाणे कर्मयोगी ठहो, हाणे कर्मातीत। हिन लाइ ट्रस्टी थी करे रहो। अगरि ट्रस्टी पण हूंदो न त जल्दी कर्मयोगी बि थी वेंदा ऐं जल्दी कर्मातीत बि थी वेंदा। ये त ब्रह्म खे यादि कंदा आहिनि, सम्झनि ब्रह्म में लीन थी वेंदासीं। परंतु ब्रह्म त रहण जो स्थान आहे। उहो माण्हू तपस्या में वेही रहींदा आहिनि। बसि असां ब्रह्म में लीन थी वञूं, परंतु वापसि त कोई वञी न सघंदो आहे न। ब्रह्म सां योग लॻाइण सां पावन थोरी थींदा। ब्रह्म में रहण वारे शिव बाबा खे यादि करो।
हिकु बि वञी न सघंदो आहे, पुनर्जन्म त वठिणो ई आहे न। बाबा अची करे असांखे सभु सच ॿुधाईंदा आहिनि। सचखंड सचो बाबा स्थापना कंदा आहिनि। सचखंड सचो बाबा स्थापना कंदा आहिनि। रावण राज अची करे कूड़ खंड ठाहींदा आहिनि। हाणे इहे संगम युग, हिन में तव्हां उत्तम ते उत्तम ठाहींदा आहियो, हिन करे हिनखे पुरुषोत्तम युग चइबो आहे। तव्हां कौड़ी सां हीरे जहिड़ा ठाहींदा आहियो, इहो बेहद जी ॻाल्हि आहे। उत्तम ते उत्तम मनुष्य इहे लक्ष्मी नारायण आहिनि। उत्तम ते उत्तम मनुष्य इहा लक्ष्मी नारायण आहिनि। तव्हां हाणे पुरुषोत्तम संगम युग ते वेठा आहियो। तव्हांखे पुरुषोत्तम ठाहिण वारो उच ते उच बाबा आहे। उच ते उच स्वर्ग जो वरसो तव्हांखे ॾींदा आहिनि। पोइ इहा तव्हां भुलिजंदा छो आहियो? बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो। ॿार चईंदा आहिनि बाबा कृपा करो असां भुलिजूं न तव्हांखे। ईअं चईंदा आहिनि। इहे कीअं थी सघंदो आहे? बाबा जे डायरेक्शन ते हलणो त भॻवान खे यादि करण लाइ बि भॻवान सां कृपा मांगंदा आहिनि माण्हू की असां तव्हांखे भुलिजूं न। बाबा चईंदा आहिनि मूंखे यादि करो त तव्हां पावन ठही वेंदव। राय ते हलो, बाबा जे डायरेक्शन ते हलो त मदद मिलंदी रहंदी। बाक़ी हिते आशीर्वाद आदि छा करां मां तव्हांखे, है न। बाबा असांखे आशीर्वाद बि ॾियनि, अगरि असां त बि ध्यानु न ॾियूं, है न। अगरि ॾिसो के ॾेखारींदा आहिनि न हिकु असुर तपस्या करे वरदान मांगे पोइ वापसि उल्टा सुल्टा कमु करणु लॻी, त बाबा बि तव्हांखे आशीर्वाद छा करनि। हिन करे बाबा चईंदा आहिनि जो करे सो पाए, है न। बाबा खे यादि करो, बाबा जे डायरेक्शन ते हलंदा हलो त आपे ई तव्हांखे वरसो मिली वेंदो। अच्छा मीठे मीठे सिके लाइ ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, बाबा जी हर डायरेक्शन ते हली करे स्वयं खे कौड़ी खां हीरे जहिड़ो ठाहिणो आहे। हिकु बाप जी यादि में रही स्वयं जे वस्त्रनि खे स्वच्छ ठाहिणो आहे। हाणे नए घर में हलणो आहे, इन करे हिन पुराणे घर सां बेहद जो वैराग्य हुजे। नशो रहे हिन पुराणे कब्रिस्तान ते असां परिस्थान ठाहियूं था। वरदाना रहम जी दृष्टि द्वारा घृणा दृष्टि खे समाप्त करण वारा नॉलेजफुल ठहो। जो ॿार हिक ॿिए जे संस्कार खे ॼाणे करे संस्कार परिवर्तन थी लग्न में रहंदा आहिनि। हाणे ईअं न सोचंदा आहिनि, कॾहिं ईअं न सोचंदा आहिनि की ईअं त आहे अहिड़ो, उन्हनि खे चईंदासीं नॉलेजफुल, है न। कॾहिं बि कंहिंखे ईअं न चयो की त आहे ई त बदिलंदो ई न। अगरि सम्झो उहो न बि बदिलियो त तव्हां पंहिंजी पूरी शक्ति हुन में लॻायो था की उहो बदिले ई न। कई माण्हू हूंदा आहिनि हीअं पंहिंजी पूरी शक्ति लॻाए छॾींदा आहिनि की त बदिलंदो ई न। पोइ माण्हू हुननि जी इंसल्ट कंदा आहिनि त उन्हनि खे ख़ुशी थींदी आहे। उहो स्वयं त ईअं न करो। जेका माण्हू ईअं न सोचंदा आहिनि उहे नॉलेजफुल आहिनि। उहे स्वयं खे ॾिसंदा आहिनि, निर्विघ्न रहंदा आहिनि। उन्हनि जे संस्कार बाप जे समान रहम दिल जा हूंदा आहिनि। उन्हनि जा संस्कार बाप जे समान रहम दिल जा हूंदा आहिनि। तंहिं करे असां सभु अगरि कंहिंजी अहिड़ी आदत हुजे उन्हनि खे ॾिसंदे हुए ॼाणंदे हुए उन्हनि ते रहम करो, संकल्प करो, सभु ठीकु थी वेंदा, सभु सुधरी वेंदा, है न। उहे रहम जी दृष्टि रखंदा आहिनि, घृणा दृष्टि खे समाप्त करे ॾींदा आहिनि। अहिड़ा रहम दिल ॿार कॾहिं आपस में खिटखिट न कंदा। उहे सपोर्ट ठही करे सदा सबूत ॾींदा वेंदा। अहिड़ा
ॿार सदा सपूत ॿार रहंदा। बाबा जो सपूत ॿार ठही करे बाबा जीअं कर्म कंदे हुए बाबा खे सबूत ॾींदा रहंदा। स्लोगन आहे सदा परमात्मा चिंतन करण वारा ही बेफ़िक्र बादशाह आहिनि। उन्हनि खे कहिड़े बि प्रकार जी चिंता न आहे। असांखे कोई चिंता आहे? कोई भी चिंता न आहे। अव्यक्त इशारो आहे स्वत उन्नति सेवा जी उन्नति ॿिन्हिनि में हिकु चई ॿिए हाजी कई। अहिड़ा सिधा एकता ऐं दृढ़ता में हलंदा हलो। त बाबा चवनि था स्व उन्नति सेवा जी उन्नति ॿिन्हिनि में हिकु चई ॿिए कई। ईअं सदा एकता ऐं दृढ़ता सां हलंदा हलो। जीअं दादनि एकता ऐं दृढ़ता जो संगठन पको कयो न, ये तव्हां रत्ननि जो भी संगठन पको हुजे। मतलब जो भी हाणे निमित आहिनि त संगठन जी शक्ति जो चाहे वो करे सघंदा आहिनि। संगठन जी निशानी जो यादगार आहे 5 पांडव। हाणे त केॾा सारा पांडव आहिनि बाबा जा, है न। पहिरियों त हिकु शिव बाबा ब्रह्मा बाबा जे शरीर में अची करे पाठ वॼाईंदा हुया। हाणे त बाबा जा केॾा सारा पांडव पक्का आहिनि। त बाबा जो कमु हिन करे जल्दी जल्दी निर्विघ्न थींदो थो वञे ऐं कंप्लीट थियण ई वारो आहे। सभु मथे हलंदासीं, कुझु स्वर्ग में अची करे खेलंदासीं। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।